ڪنڊيارو प्यार जो परणो कंदड़ जोड़ो तहफظ लाइ ڀرياسٽي ميڊيا سينٽر पहुची वियो। तहफظ जो مطالبو ठारो शाह भरिसां सुनहरी वासी प्यार जो परणो कंदड़ नारी कुलसुम सोलंगी पंहिंजे मुड़ुसु मुनीर अहमद सोलंगी सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु मूंखे 4 साल अॻु तलाक ॾिनी हुई। हाणे 1 साल पहिरियां रज़ा शरीयत मोहम्मदी मुहजिब नशर फिरोज़ कोर्ट में मुबीन अहमद सोलंगी सां हक़ निकाह कयो आहे, जंहिं तां असांजा वारिस हुबदार अली राशिद अली ख़ान मोहम्मद इरफान अली इम्तियाज़ अली शमशाद ऐं ॿिया जानी दुश्मन थी पिया आहिनि। असांखे जान खां मारणु चाहिनि त असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांखे ॼाणल माण्हुनि मां सख़्तु ख़तरो आहे, ख़दशो आहे त असांखे क़तल कयो वेंदो। हुननि आला इख़्तियारनि SSP नशर फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त ॼाणल माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।